अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अव्हांखे भलीकार चऊं था। नाज़रीन, सिंध में जेकॾहिं ॾिसूं त बरसाति जो जेको आहे उहो टियों सिलसिलो हलंदड़ आहे ऐं सिंध जा ख़ासि तौर ते जेके वॾा शहर आहिनि, कराची हुजे, हैदराबाद हुजे, या अॼु त नवाबशाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति थी आहे। पर हिन वक़्तु मीडिया जे नज़रनि जो जेको फोकस आहे उहो कराची आहे। ज़ाहिर आहे मेट्रोपॉलिटन सिटी आहे ऐं कराची जूं जेके हालतूं आहिनि, मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके गटर नाला आहिनि, वॾा नाला जेके उहे उथली पिया आहिनि ऐं खोड़ अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते 4 खां 5 फुटनि ताईं पाणी बीहजी वियो आहे माण्हुनि जे घरनि में। ऐं माण्हू हींअर पंहिंजनि घरनि खां ॿाहिरि आहिनि ऐं उतां जेका ज़िंदगी आहे उहा आजीरन आहे। मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जो दौरु आहे, मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते ऑलरेडी फुटेज हलिया पिया, सोशल मीडिया ते फुटेज हलनि पिया त माण्हुनि जूं जेके गाॾियूं आहिनि उहे लुड़ी थी वञनि। कलाक ॿिनि जी या ॾेढ कलाक ताईं जी जेका बरसाति थिए थी, उनखां पोइ सदाईं ईअं थिए थो जो अहिड़ी सूरत हाल थिए थी जो माण्हुनि जे घरनि में 3-4 फुट पाणी बीहजी थो वञे। हर साल इहा जॾहिं बि सीज़न अचे थी त पोइ वफ़ाक़ हुजे, सूबाई हुकूमत हुजे या KMC हुजे, उन्हनि जा हिक ॿिए ते जेके इल्ज़ाम आहिनि उहे असांखे ॿुधण में नज़र अचनि था। पर टई जेके हुकूमतूं आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत, सूबाई हुकूमत या जेके KMC जा जेके इदारा आहिनि, उहे गॾिजी करे कॾहिं बि असांखे कमु कंदे नज़र कोन था अचनि। अॼु बि जॾहिं इहा सूरत हाल आहे, बल्कि गुज़िरियल ॾींहं खां वठी त PTI जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे सूबाई तौरु अॻवान आहिनि या जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि, उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत ते तनक़ीद कंदे नज़र अचनि था। पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा दावा आहे त न, सूरत हाल बहितरु आहे, KMC सही परफॉर्म न पई करे। KMC वारनि खां पुछो त उहे चवंदा त असांखे फंड कोन था मिलनि। सो इहा सियासत हले पई। उन सियासत जे विच में जेके रुली आहिनि उहे आम माण्हू वञनि था, जंहिंजा घर जेके आहिनि उहे पाणी में अची था वञनि, या जिन जूं गाॾियूं लुड़ी थी वञनि, या एतिरे ताईं जो बिजली जो जेको निज़ाम आहे उहो धरम भरम थी थो वञे। गुज़िरियल ॾींहुं 5 माण्हू जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में करंट लॻण सबबु फ़ौत थिया। अॼु हींअर ताईं जेके इतला आहिनि उहे 3 माण्हू मुख़्तलिफ़ हंधनि ते करंट लॻण सबबु फ़ौत थी विया आहिनि। सो अॼु पंहिंजे प्रोग्राम में असीं हुन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त नेठि इहा सियासत केसि ताईं हलंदी, संजीदा रवैयो नेठि असां अख़्तियार कॾहिं कंदासीं या न, ऐं इहे जेके मसइला आहिनि छा इहे एॾा वॾा मसइला आहिनि, छाकाणि त दुनिया में इन खां वॾियूं बारिशूं थियनि थियूं, उते सैलाब अचनि था, पर उते अहिड़ी सूरत हाल कोन थी थिए। हीअ रुॻो कराची जी सूरत हाल न आहे, पर ईअं ई लाहौर में जॾहिं बारिश थिए थी त उते बि अहिड़ी सूरत हाल थी वञे थी। ईअं ई कोयटा हुजे या पेशावर हुजे, जेके बि असांजा मेन शहर आहिनि, उते अहिड़ी सूरत हाल थी वञे त नेठि इहा छो थी थिए। ऐं स्पेशली जेकॾहिं कराची में हर साल ईअं थिए थो ऐं हर साल जेके मुख़्तलिफ़ वॾा नाला आहिनि जेके पाणी जे गुज़र जा आहिनि, उन जी सफ़ाई जे नाले ते किरोड़े रुपया जेके उहे जारी बि थियनि था, पर उन्हनि जी सफ़ाई नथी थिए। उहा सफ़ाई छो नथी थिए, उहे पैसा केॾांहुं था वञनि, ऐं हीअ जेके इदारा हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशी कनि था, नेठि उन्हनि जो को अंत थींदो या न, ऐं इल्ज़ाम तराशी खां असीं कॾहिं अॻिते वधंदासीं या न। अॼु पंहिंजे प्रोग्राम में असीं हुन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, छाकाणि माण्हू तमामु घणो परेशान आहिनि, उहे भोॻनि पिया। न रुॻो जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि, पर गुज़िरियल जेका बरसाति थी कराची में हफ़्तो ॾेढ पहिरियां, त डिफेंस खोड़ इलाइक़नि में ईअं थियो जो 3-4 ॾींहंनि ताईं पाणी बीठल रहियो। ऐं अॼु बि मेन खोड़ अहिड़ा रोड रस्ता आहिनि जिते असांखे रिपोर्टूं अचनि पियूं त उते पाणी बीठल आहे, ट्रैफ़िक जी रवानी उते मुतासिर थी वञे, अंडरपासिस जेके आहिनि उहे भरिजी था वञनि। सो हीअ सूरत हाल आहे कराची जे शहर जी, ऐं पाकिस्तान जेको मुख्य शहर आहे उतां जी जेकॾहिं इहा सूरत हाल आहे त पोइ हैदराबाद में छा सूरत हाल हूंदी, उनजो अंदाज़ो असीं लॻाए सघूं था। लास्ट ईयर जेके हैदराबाद में बारिशूं थियूं ऐं कासमाबाद मुसलसल 10-12 ॾींहंनि ताईं ॿुॾल रहियो, उहो बि अव्हांजे साम्हूं आहे। ऐं उन सां गॾो गॾु वरी अव्हांखे ॿुधाईंदो त कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जीअं कोहिस्तान वारो इलाइक़ो आहे या थरपारकर वारो इलाइक़ो आहे, उते बरसातुनि खां पोइ जेको आहे मौसम त ख़ुशगवार थी वई आहे, पर उन सां गॾोगॾु उते जेका सावक थी आहे, खोड़ जेके सियाह आहिनि उते घुमणु वञनि पिया। सो कोशिशि रहंदी त अव्हांखे थरपारकर जी सूरत हाल जे हवाले सां बि आगाह कयूं त उते बरसाति खां पोइ जेका सूरत हाल आहे, माण्हू जेको उते घुमणु वञनि पिया, इंजॉय कनि पिया, सो उहो बि अव्हांखे अपडेट कंदासीं। बहरहाल ज़िक्र कयूं जेकॾहिं कराची जो, त इम्तियाज़ मस्तोई साहब धरती TV जा रिपोर्टर आहिनि, उहे असां सां मौजूदु आहिनि। इम्तियाज़ खां मालूम कंदासीं त गुज़िरियल ॾींहं वारी जेका बरसाति थी उनजो पाणी अञा नेकाल ई न थियो, अॼु बि खोड़ इलाइक़नि में बारिश थी आहे, त सूरत हाल आहे छा। वॾी महिरबानी अव्हांजी इम्तियाज़। अव्हां खां ॼाणणु चाहींदासीं कराची जी कीअं पिया ॾिसो सूरत हाल, कलाक सवा जी जेकॾहिं बरसाति थिए थी त 3-4 फुटनि ताईं पाणी बीहजी थो वञे। सोने पे सुहागा इहो त जेके नाला आहिनि मेन जेके इन बरसाती पाणी जे गुज़रगाह हुआ कंहिं दौर में, उहे उथली था पवनि ऐं माण्हुनि जे घरनि ताईं 4-4 फुटनि ताईं पाणी बीहजी थो वञे। सूरत हाल कीअं आहे गुज़िरियल ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं? सोशल मीडिया में त ॾिसूं था जेके फुटेज उहे त तमामु हिकिड़ा भयानक आहिनि। ऐं पोइ पाण वरी ईंदासीं जेका सियासत थिए पई, मुख़्तलिफ़ इदारनि जा हिक ॿिए ते इल्ज़ाम आहिनि ऐं पॉलिटिकल पार्टियुनि जा। सो पहिरीं असांखे अपडेट कजो त कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके वधीक मुतासिर थिया आहिनि हिन ताज़ो बरसाति जे नतीजे में? जी बिल्कुलु नसीब भाउ, हाणे कल्ह खां जेका बरसाति थी उनमें शुरूआती तौर ते जॾहिं असीं ॾिठो त कराची जो गुलिस्तान जोहर वारो इलाइक़ो हुयो, उतां जूं जेके वीडियोज़ हुयूं सोशल मीडिया ते तमामु घणो वायरल थियूं, जंहिंमें गुलिस्तान जोहर जे इलाइक़नि में ॾिसी पियो सघिजो
त कारूं जेके हुयूं उहे पाणी में तरंदे नज़र आयूं, माण्हुनि जे घरनि में पाणी दाख़िल थी वियो ऐं माण्हू बेयारो मददगार पे नज़र आया। को बि इदारो भले हू KMC हुजे, DMC हुजे या सिंध गवर्नमेंट जे को बि माण्हू नज़र कोन आया। अधु कलाक टोटल बरसाति थी हुई कल्ह, पर सॼे शहर में मेन शाहराऊं हुजनि, हिजूं हुजनि या घरनि ताईं माण्हुनि जे जेको आहे उहो पाणी दाख़िल थी वियो। जॾहिं अॼु ॻाल्हि कजे त अॼु कराची जे कुझु इलाइक़नि में तेज़ वसकारो थियो आहे, जंहिंमें गुलस्तान जोहर, नाज़माबाद, नागन चौरंगी, औरंगी टाउन ऐं औरंगी टाउन जी जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उहा आहे त पाणी घरनि में 6 खां 8 फुटनि ताईं दाख़िल थी वियो आहे। माण्हुनि खे उतां रेस्क्यू कयो पियो वञे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां, जेके पंहिंजी मदद पाण ते माण्हू उतां निकिरनि पिया। नाला ओवरफ्लो थी विया आहिनि। माण्हुनि जो चवणु आहे त जेके उते नाला आहिनि, गुजर नालो हुजे या जेको औरंगी टाउन जो जेको नालो आहे, उते 70% जेको आहे उहो कब्ज़ो थी वियो आहे। उते बिल्डिंगूं ठही वियूं आहिनि। जेकॾहिं नाले जी जॻह ते बिल्डिंगूं ठहंदियूं त उहो पाणी जो जेको निकाल आहे उहो प्रॉपर थी न पियो सघे, जंहिं सबबु नाला ओवरफ्लो थिया आहिनि। बरसाति जो पाणी घटि हुयो, पर जेको नालनि जो वहिकिरो आहे उहो हाणे घरनि ॾांहुं थी पियो आहे, जंहिं सबबु घरनि में 6 खां 8 फुट पाणी दाख़िल आहे। रोडनि ते त पाणी बीठल आहे, उहो त कंहिं बि तरीक़े सां निकिरी पियो, पर जेके माण्हू आहिनि उन्हनि जे घरनि में जॾहिं पाणी दाख़िल थियो आहे त उहे बेयारो मददगार नज़र पिया कनि। ऐं तक़रीबन इम्तियाज़ नज़र अचे पियो, अव्हां बि ढिघे अरसे खां कराची में रहो पिया, असां बि त इहो हर साल ईअं थिए थो ऐं हर साल इन्हनि नालनि जी सफ़ाई जे लाइ करोड़ रुपया जारी बि थींदा आहिनि। पोइ कुझु हंधनि ते नज़र बि ईंदो आहे त क्रेनूं आयूं, मिटी कढी रुगो रोड ते रखी हलिया विया, पोइ नेठ इहो मसइलो नेठ हल न पियो थी सघे। या हींअर बि जीअं ॾिसूं पिया त PTI जा मुख़्तलिफ़ वज़ीर आहिनि, उहे सिंध हुकूमत ते पिया इल्ज़ाम हणनि। सिंध हुकूमत जे वज़ीरनि सां पुछो त उहे चवंदा त हीउ कमु KMC जो आहे, KMC वारनि खां पुछूं था त उहे चवंदा असांखे फंड कोन था मिलनि। हीअ जेका हिक ॿिए में सियासत थिए थी इदारनि जी लेवल ताईं, पॉलिटिकल पार्टियुनि जी विच ताईं, उन ताईं जेको भोॻनि था उहे आम माण्हू था भोॻनि, त इहो मसइलो नेठि हल छो न पियो थिए? नसीर भाई, कुझु इशूज़ अहिड़ा हूंदा आहिनि जिन में पार्टियुनि जा मफ़ाद हूंदा आहिनि। जेके नाला आहिनि, नालनि ते जेके कब्ज़ा थिया हुआ, त हुनमें सियासी पार्टियुनि जो जेको असर रसूख़ हुयो उनखे इस्तेमालु कयो वियो। हिकिड़ो दौरु हुयो जॾहिं शहर में MKM जेकॾहिं किथे बि को कमु करे कंहिंखे ज़रूरत न हूंदी त उहो उनजे अॻियां बीही या केरु चवे। उन वक़्तु हुनजा जेके तादी हुआ उहे पीपल्स पार्टी वारा बि हुआ। त हुन टाइम ते जेके शहर जा नाला आहिनि उन्हनि ते तमामु घणा कब्ज़ा थिया, उते तामीरात कयूं वयूं। को बि इदारो उन्हनि खे रोकण लाइ तयारु न हुयो। जेकॾहिं ईअं खणी चइजे त कंहिंखे एतिरी ज़रूरत न हुई उन्हनि जी जेका ही कम हुया गैर क़ानूनी कम पे थिया, ख़ासि करे नालनि जे मथां उन्हनि खे केरु रोके त उन ते का बि जेको एक्शन कोन खयो, जंहिं सबबु नाला जेके आहिनि उहे ऑक्युपाइड थी विया। नालनि जी जेके जॻहियूं आहिनि उन ते बिल्डिंगूं ठहियूं, इमारतूं ठहियूं। हाणे जेको नालनि जो स्पेस आहे उहो अधु खां बि तमामु घणो घटि अची बचियो आहे ऐं उन में बि जेको आहे उहो कचिरो भरियलु हूंदो आहे। हाणे जेकॾहिं सफ़ाई तॾहिं थी सघे थी जॾहिं नाले जा जेके 2 कपर आहिनि उहे ख़ाली हुजनि, उते मशीनरी वञी सघे, उते माण्हू वञी सघनि, त हू नालो साफ़ थी सघंदो आहे। ऐं जेकॾहिं सियासत जी ॻाल्हि कजे त गुज़िरियल साल तहरीक इंसाफ़ जो हिकु MNA ऐं कुझु माण्हू उन्हनि पंहिंजे तरफ़ां चयो त असां नाला साफ़ करे रहिया आहियूं ऐं असां शहर कराची जे नालनि जी सफ़ाई जो ज़िम्मो खयो आहे। पर उन्हनि पारां कयो इहो पियो वियो त नालनि खां सफ़ाई करे 2-3 करणूं खणी उहा ई मिटी नालनि जे कपर ते रखी पई। वरी जॾहिं मींहुं वसियो त उहो साॻी मिटी, उहो साॻियो कचिरो साॻे नाले में हले पियो। इन क़िस्म जी जेका सफ़ाई आहे उनजो को फ़ाइदो थियो कोन। हाणे जेकॾहिं सिंध गवर्नमेंट या जेके ॿिया इदारा आहिनि KMC, DMC, उन्हनि खे इहो प्रॉपर एक्शन खणो कोन। पहिरियां नालनि ते जेके कब्ज़ा थिया आहिनि, पहिरियां उहे नालनि कब्ज़ा ख़तमु कराइणा पवंदा। उन बाद नालनि खे शुरू खां वठी एंड ताईं मुकमल तौर ते साफ़ करायो वेंदो। जेकॾहिं ईअं न थियो त हीअ हर साल जी सिचुएशन रहंदी ऐं जेकॾहिं वधीक बारिश पई, हीअ बारिश एतिरी वधीक न हुई, जेकॾहिं हीअ बारिश वधी त ओॾां लट डैम ओवरफ्लो थींदो आहे, सॼो डैम ओवरफ्लो थींदो आहे। त कराची शहर में जेको अर्बन फंडिंग जो जेको इहो आहे उहो थी सघे थो ऐं माण्हुनि जेको आहिनि उहो तमामु घणो मुतासिर अॻिते हली थी सघनि था। सही, त सूबाई हुकूमत जो जेको रिस्पॉन्स हींअर ताईं इम्तियाज़ ॾिसूं था, जीअं बल्दिया जा जेके वज़ीर आहिनि सूबाई, उन्हनि ॾींहुं शाहराह फैसल या कुझु रोडनि जो दौरो कयो, उतां जी वीडियो जेके आहिनि उन्हनि पंहिंजे पेजिस ते या सोशल मीडिया ते रखियूं, चैनल्स खे मोकिलियूं, उहे त काफ़ी मुतमिन था नज़र अचनि। पर जेका सूरत हाल असांखे ॿिए तरफ़ नज़र अचे थी त उहा त सूरत हाल एॾी का बहितर कोन्हे। पोइ सूबाई हुकूमत इहे दावाऊं कीअं पिया करे त सूरत हाल न एतिरी का ख़ासि ख़राबु कोन्हे, ऐं PTI वारा वरी रहंदे उन ते तनक़ीद पिया कनि, चवंदा पीपल्स पार्टी वारा वोट उन्हनि खे जेके न मिलिया उनजो बदिलो पई वठे कराची खां पीपल्स पार्टी। जी बिल्कुलु, जेके तस्वीरूं सोशल मीडिया ते पीपल्स पार्टी जे वज़ीरनि सोशल मीडिया ते शोर कयूं उहे शाहराह फैसल जूं हुयूं या कोरंगी रोड जूं हुयूं या यूनिवर्सिटी रोड जूं जेके तस्वीरूं शेयर कयूं त शहर मां पाणी मुकमल तौर कढियो वियो आहे। अवां बि सुठी रीति ॼाणो था त कराची जा जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि, जंहिंमें काइयाबाद पे अचे थो, जंहिंमें कचियूं आबादियूं बचनि थियूं, औरंगी टाउन आहे, लांडी आहे या मलीर जा कुझु एरिया आहिनि, उते पाणी 8 खां 10 ॾींहंनि ताईं उते बीठल रहे थो ऐं माण्हू पंहिंजी मदद पाण सां कढंदा आहिनि। अच्छा, हिते वरी दावा इहा बि अचे पई सूबाई हुकूमत या जेके अॻवान आहिनि पाकिस्तान में, इहे पुराणा फुटेज था हलनि, पुराणा फुटेज सोशल मीडिया ते अपलोड था कनि, अहिड़े क़िस्म जा बि कुझु बयान नज़रनि मां गुज़रिया।
बिल्कुलु नसीबा, इन मामले खे हल करण बदिरां सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत, उन्हनि पारां हिक ॿिए जा इल्ज़ाम वरी उन ते जेको आहे नोटिस वठण बदिरां, उते कमु करण बदिरां हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻाया वेंदा आहिनि पुराणा फुटेज। हिन वक़्त जी जेका ताज़ा सूरत हाल आहे, हिन वक़्तु औरंगी टाउन में जीअं 2010 वारी महा ॿोॾि आई हुई, उहा सूरत हाल उते नज़र पई अचे। माण्हुनि जे घरनि में, शहरनि में, ही कराची शहर आहे, कराची जहिड़े शहर में कंहिं बि घर में 6 खां 8 फुट पाणी दाख़िल हुजे, उते जेके ॿार नंढड़ा उहे परेशान आहिनि, उहे कोशिशि कनि पिया शहरी हुतां जा या हुतां जा जेके सोशल वर्कर्स आहिनि, उहे पंहिंजी मदद पाण ते माण्हुनि खे रेस्क्यू पिया कनि। हाणे हिन अधु कलाक जी बारिश में इहा सूरत हाल थी वई आहे त माण्हुनि खे पंहिंजी मदद पाण ते रेस्क्यू कयो पियो वञे, त अवां सूरत हाल खे सम्झी सघो था। ॿिए तरफ़ जेकॾहिं सियासत खे ॾिसिजे त सूबाई वॾनि पारां जेके फुटेज शेयर कया था वञनि या जेके उन्हनि विज़िट कया आहिनि, उहे शहर जे पोश इलाइक़नि जा आहिनि, जिते रोड ठहियल आहिनि, जिते पाणी जे निकाल जो हिकिड़ो प्रॉपर सिस्टम आहे। अधु कलाक या 3-4 कलाक खां पोइ उते पाणी निकिरी वेंदो आहे, सभिनी खे इहा ॻाल्हि ख़बर आहे। पर जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि या जेके इलाइक़ा नालनि जे भरिसां ठहियल आहिनि, भले गुजर नालो हुजे या मलीर नदी हुजे, हिते जॾहिं ही ओवरफ्लो थींदो आहे, ही पाणी हफ़्तनि ताईं बीठल हूंदो आहे। को बि इदारो, वाटर बोर्ड हुजे, DMC हुजे या KMC, उहो उन्हनि इलाइक़नि में नज़र कोन ईंदा आहिनि। उतां जा मक़ामी माण्हू पंहिंजी मदद पाण ते पाणी कढंदा आहिनि। हुकूमतनि खां माण्हू हिन वक़्तु तमामु सख़्तु नाराज़ नज़र पिया अचनि। हू कराची शहर में छो त ॾिसिजे MPAs घणे तइदाद में तहरीक इंसाफ़ जा आहिनि, MKM जा बि MPAs आहिनि, MNAs घणे भाङे तहरीक इंसाफ़ जा आहिनि। जॾहिं असांजी माण्हुनि सां ॻाल्हि ॿोलती आहे त माण्हू चवनि था त ही जेके माण्हू आहिनि, जॾहिं खां इलेक्शन खां पोइ असांखे इलाइक़नि में नज़र कोन आया आहिनि, इन्हनि जे बि तनक़ीद करणु ठहे कोन थी। ही कहिड़े मुंहं सां तनक़ीद था कनि, इन्हनि खे जेको फंड मिलियो आहे, इन्हनि बि त कमु कोन करायो आहे। बिल्कुलु सिंध गवर्नमेंट कमु न कयो आहे जंहिं तरीक़े सां करणु घुरिजे आहे। हेठाइनि वारे इलाइक़नि में या जेके नालनि ते कब्ज़ो थियो उहो ख़तमु कराइणु घुरिजे, न या नालनि जी जीअं सफ़ाई थिए उहा न थी आहे। पर ही माण्हू बि हुननि ते तनक़ीद नथा करे सघनि, छो त इन्हनि बि कुझु न आहे कयो। ठीकु। अच्छा, हाणे जेकॾहिं ॾिसूं त ही ईद जी सीज़न बि आहे, कुझु ॾींहंनि खां पोइ ईद बि थियणु वञे पई, ऐं कराची में ज़ाहिर दावा थी हूंदी त एशिया जी वॾे में वॾी जॻह जानवरनि जी मंडी आहे, उहा बि कराची में थी लॻे। हिन भेरे तोड़े जो जानवर घटि आया आहिनि या कोरोना वारी सूरत हाल, त उते जी सूरत हाल कीअं आहे? जॾहिं बारिशूं थियूं आहिनि उते बि सूरत हाल घणी ख़राबु थी वेंदी आहे। बिल्कुलु नसीर, जेका मंडी आहे उते हिकु पाणी निकाल जो सिस्टम एतिरो प्रॉपर न हूंदो आहे, जंहिं सबबु जेको मेन स्ट्रीट्स आहिनि जिते जंहिंखे स्पेशल कजे या VIP स्ट्रीट कजे, उतां खां त पाणी मोटर लॻाए डोंकी पंप लॻाए कढियो वेंदो आहे। पर जेको हेठाई तरफ़ जेके आम माण्हू आहिनि, जेको VIP स्टार जा पैसा न भरे सघंदो आहे या VIP स्ट्रीट जा पैसा न ॾींदो, उन्हनि खे पोइते जी तरफ़ रखियो वेंदो आहे, पहाड़ी तरफ़ रखियो वेंदो आहे। उते ही पाणी आख़िरी ॾींहंनि ताईं बीठल नज़र ईंदो आहे ऐं उन्हनि सबबु उन्हनि खे तमामु घणो नुक़सानु जानवरनि जे मरण जी सूरत में थींदो आहे, छो त जानवर घणी थधी बर्दाश्त न करे सघंदो ऐं उते गप थी वेंदी आहे, गारो थी वेंदो आहे ऐं हू कोशिशि कंदा आहिनि त पंहिंजा जानवर उतां कढनि। पर जेको मंडी जी इंतज़ामिया हिकु कोशिशि कंदी आहे त उन तरफ़ मीडिया खे न वञणु ॾिए, मीडिया खे सुठे नमूने इंटरनेट फ्रंट ते कयो वेंदो आहे, शुरू वारियूं वीडियो जेके आहिनि उन्हनि खे ॾेखारियूं वेंदियूं आहिनि। पर जेके मालवंद आहिनि उहे तमामु घणा उते परेशान नज़र। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त जेको हेठाई वारा इलाइक़ा आहिनि या हेठाई वारी जेकी जॻह आहे मालपुड़ी जी, उते हिन वक़्तु पाणी बीठल आहे ऐं इंतज़ामिया पारां को बि उते क़दम न आहे खयो त पाणी कीअं निकाल कयो वञे, जीअं मालवंद जेके आहिनि उहे पंहिंजे माल खे उते सुठे नमूने सां बिहारे या विहारे सघनि। ठीकु आहे, तमामु घणी महिरबानी अव्हांजी इम्तियाज़ मस्तोई, अव्हां अपडेट कयो कराची में बारिश जी सूरत हाल जे हवाले सां। ऐं सूरत हाल उहा ई आहे जीअं असां ॿुधायूं पिया त हर साल उन ते डिस्कस थींदो आहे, वॾियूं दावाऊं थींदियूं आहिनि त नाला सफ़ा थींदा, नालनि ते कब्ज़ा हटाया वेंदा, पर उहो थिए कोन थो। हिकिड़े पासे इहा सूरत हाल आहे, ॿिए पासे जेके रोड रस्ता आहिनि, मुख्य जेके रोड रस्ता आहिनि, उतां त पाणी कढियो थो वञे फौरी तौर ते। इशारा फैसल हुजे, एम ए जना रोड या जे डिफेंस जा इलाइक़ा आहिनि, बाक़ी जेके ॿाहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि शहर जा, उते कंहिंजी बि नज़र नथी वञे। उहे इलाइक़ा जेके आहिनि भले हफ़्ते ताईं उते पाणी बीठो हुजे, पोइ उते मच्छर थियनि, उन खां पोइ के बीमारियूं थियनि, उन तरफ़ कंहिंजो बि ध्यानु न आहे। ऐं उन ते जेका आहे तमामु घणी तनक़ीद बि थिए पई। उन ते पाण वधीक बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। बरसाति जेका सूरत हाल आहे, छाकाणि त मौसमियात खाते जी इहा दावा बि साम्हूं अचे पई त ईद दौरान जेको आहे ईद जे ॾींहुं बि जेको आहे उहा बारिश थी सघे थी। सो कोशिशि रहंदी त मौसमियात खाते जा जेके अमलदार आहिनि उन्हनि सां बि असांजो राब्तो थी सघे, उन्हनि खां अपडेट वठूं ईंदड़ ॾींहंनि में मौसम जी सूरत हाल छा रहंदी ऐं छा वधीक बारिश थींदी या घटि, या पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके अॻवान आहिनि या जेके सूबाई वज़ीर आहिनि उन्हनि सां बि राब्तो करण जी असांजी कोशिशि कंदासीं। ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके अॻवान तनक़ीद कनि पिया ऐं उन्हनि जा जेके वॾे तादाद में जीअं इम्तियाज़ ॿुधायो त हितां ई चूंडियल MNAs ऐं MPAs आहिनि, उन्हनि जो रोल छा रहियो आहे, छा रुॻो सोशल मीडिया ते ट्विटर ते बयानु जारी करण ताईं उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे, या इहे धुरियूं सभु गॾिजी करे हिन शहर जे मसइलनि जे हल लाइ को किरदारु अदा कंदियूं। पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक वठूं था, पोइ वधीक उन ते डिटेल में ॻाल्हि ॿोल कंदासीं।
जी नज़ीर ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था। कराची में बरसात जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कयूं पिया ऐं जेका ही इल्ज़ाम तराशी थिए पई बजाए जो इदारा ऐं पार्टियूं गॾिजी करे मसइलनि जो हल कढनि, पर हिते हर मसइले ते जेका आहे उहा सियासत थिए पई। शमी मुमताज़ साहिबा हींअर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर अगवान आहिनि, सिंध असेंबली जो मेंबर भी आहिनि। बहुत शुक्रिया मैडम, आपने हमें टाइम दिया। कराची में जब भी बारिश होती है तो हम देखते हैं कि मुख्तलिफ जो इदारे होते हैं वो भी एक दूसरे पर इल्ज़ाम तराशी करते हैं बजाय वो काम करें। पॉलिटिकल पार्टीज़ में भी हमें ऐसे नज़र आ रहा है। पीटीआई वालों के मुसलसल बयान आ रहे हैं, शिबली फराज साहब हों, शहबाज गिल साहब हों, अली जैदी साहब, और आज तो उन्होंने ये कहना शुरू कर दिया है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी को यहाँ से वोट नहीं मिले, इसलिए पीपल्स पार्टी कराची के लोगों से बदला ले रही है। तो क्या आप कराची के लोगों को डुबोकर उनसे बदला ले रहे हैं बकौल पीटीआई के? सबसे पहले तो शुक्रिया आपका कि आपने इस मौजू पर लिया। दूसरी बात ये कि मैं भूल जाऊंगी तो पहले ही बता दूं कि एनए जो हमारा है वेस्ट वाला एक, वहां से इनका एमएनए जीता है और आफ्ताब हुसैन शायद उसका नाम है या जो भी है, तो वो इलाका फिर क्यों डूब गया? वो तो चलो पीपल्स पार्टी को वोट नहीं मिला, पीटीआई के एमएनए को वोट मिला था, तो वो इलाका क्यों डूब गया? अगर कराची को हमने नजरअंदाज किया या हमें वोट नहीं मिला, ये इनकी गलत फहमी है। देखिए पीटीआई वाले हमेशा गैर इशू को इशू बनाकर बात करते हैं। आज भी असेंबली से वो खामखा बाइकाट करके चले गए। उनका उसूल यही है कि जब हम सिंध की बात करते हैं, सिंध की तरक्की की बात करते हैं, उसमें सिंध का कोई भी शहर हो, कराची, हैदराबाद, मीरपुर खास, कोई भी हो, वो चले जाते हैं। दूसरी बात यह कि मैं कल से परसों से ये देख रही हूँ कि जिस तरह बारिशें हो रही हैं, पूरे पाकिस्तान में हो रही है मानसून की बारिशें, और ज़ाहिर नुकसान भी हो रहा है क्योंकि अचानक होती है और बहुत शदीद होती है। तो आज भी मैंने असेंबली में कही ये बात कि लाहौर जो डूबा है तो क्या वो भी सिंध का शहर है? केपीके में जो हुआ है और मुख्तलिफ केपीके के शहरों में जो तूफानी बारिश हुई है और वहां पे भी जो तस्वीरें चल रही हैं, मीडिया दिखा रहा है, क्या वो भी सिंध के शहर हैं? क्या वहां से भी पीपल्स पार्टी को वोट नहीं मिला इसलिए वो शहर डूब गए? मैं पीटीआई के भाइयों से कहूंगी कि कराची से वोट मिला है, कराची को ओन करें। आपको इतनी सारी एनए की सीटें मिली हैं, 2 साल हो गए आपको, आपने कराची के लिए क्या किया अभी तक सिवाय तनकीद बराए तनकीद करने के? उसमें चाहे अली जैदी हो, ये लोग तो अपने अपने हलकों में नजर ही नहीं आते हैं। बात करना तो बहुत दूर की बात है। शहबाज गिल को तो मैं किसी खाते में ही नहीं लेती कि शहबाज गिल के मुंह के आगे तो गटर है, वो जो दिल चाहता है उस गटर में से बोलता रहता है और गन निकलता रहता है, क्योंकि गटर का काम ही गन निकलना होता है, तो वो निकलता रहता है। तो मैं उसकी बात को तो अहमियत ही नहीं दूंगी। शिबली फराज के लिए मैं जरूर अफसोस का इजहार करूंगी, क्योंकि देखिए जो हमारे नैब के जो हैं चेयरमैन, उन्होंने कहा कि जी कायदे आजम भी अगर होते तो मैं उनको भी इस वक्त ना छोड़ता। तो जिन लोगों की सोच ये हो कि कायदे आजम के लिए और अल्लामा इकबाल का पोता होते हुए, बेटा होते हुए, और फिर इस तरह अहमद फराज जो हमेशा साम्राज्य के खिलाफ बात करते रहे, उनका बेटा आज साम्राज्य की हिमायत कर रहा है, तो ये तो वो लोग हैं जिनका अपना कोई दीन ईमान नहीं है मेरे भाई। तो ये क्या पीपल्स पार्टी पे और पीपल्स पार्टी के कामों पे यकीन करेंगे? मैं शहर में कल घूमी हूँ, बेतहाशा बारिश थी, पानी भी था, मैं ये नहीं कह रही नहीं था, लेकिन आज सुबह कतरा पानी का नहीं है। बाज़ जगहों पर है, नशेबी इलाके हैं, नाले बंद हैं, खोलने की कोशिश की गई है। मेयर साहब शोर मचाते रहते हैं, मेयर साहब को पैसे भी मिलते रहे हैं। मेयर साहब ने अपना पूरा अरसा ये कह के गुजार दिया कि जी मुझे इख्तियारात नहीं मिले, मुझे इख्तियारात नहीं मिले। भाई नाले खोलने के लिए आपको किस इख्तियार की जरूरत है? आपको किसी ने मना किया था कि नाले ना खोलें? फंड्स का हमेशा वो रोना रोते हैं कि फंड्स नहीं है, इवन तनख्वाह देने के लिए पैसे नहीं है। हाँ बिल्कुल, वो उन फंड का रोना रोते हैं जो फंड को लंदन नहीं भेज सके या वो अपने और सरकर्ता लोगों को नहीं भेज सके। जहां तक पॉलिसी स्टेटमेंट है, आज मेरे पार्लियामानी सेक्रेटरी ने स्टेटमेंट दिया कि हर यूनियन काउंसिल को 2 लाख रुपए महीना मिलता रहा है, और जो डिस्ट्रिक्ट और इनका जो सिटी का जो फंड है वो भी जाहिर है अगर इनको मिला है तो उनको भी मिला है। तनख्वाहों में जो गया उसके अलावा तरक्याती काम करने थे। देखिए मैंने भी ये 9 साल निजामत के गुजारे हैं मुख्तलिफ के साथ रह के पार्टियों के। आज उन्होंने कहा अपना जो पिछले मेयर थे, 2 नंबर मेयर थे, उन्होंने भी बात की। तो देखें कराची 6 हिस्सों में बटा हुआ है, 6 मुख्तलिफ अथॉरिटीज कराची में काम कर रही हैं। उसमें केडीए हो, उसमें केएमसी हो, उसमें डीएचए हो, उसमें कैप्टन कंटोनमेंट बोर्ड हो। तो देखें हर एक का अपना अपना इलाका और अपना अपना काम है। सबसे बड़ी अफसोस की बात यही है कि हम हिस्सों में बैठे हुए हैं और हम एक जिम्मेदारियां एक दूसरे पर डाल देते हैं कि जी अब फलां का काम था। देखें हमारे मिनिस्टर भी निकले हुए हैं, हम भी निकले हुए हैं, सीएम साहब खुद भी हर जगह मौजूद होते हैं। एक वक्त होता है, एक मुसीबत होती है, इंशाल्लाह जैसे कोरोना आया, अब कोरोना का इल्जाम आप पीटीआई किसको देगी? क्या ये भी हमें देगी सिंध गवर्नमेंट को कि हमने कोरोना फैला दिया? हालांकि सीधा सीधा जुल्फी बुखारी ने फैलाया कोरोना। तो मेरे भाई इनको पीटीआई वालों को सिवाय इश्यूज को नॉन इश्यूज को इश्यूज बनाने के अलावा और कोई काम नहीं है। ये हमें बता दें इन्होंने क्या किया है 2 साल में पूरे पाकिस्तान में। केपीके हो, केपीके में तो 7 साल हो गए ना, अगर हमें 12 साल सिंध में हो गए तो इन्हें भी तो केपी में जो है वो 7 साल हो गए ना। केपी क्यों डूबा? तो बस मुझे इन सवालों के अगर इनसे जवाब लेने तो मुझे बड़ी खुशी होगी। जरूर उनसे लेंगे, लेकिन कराची का दरीना मसला रहा तो है नालों पर जो कब्जे हैं, गुजर नाला, बड़े बड़े नाले जो नाम सुनते हैं, सफाई नहीं होती ईयरली। नहीं देखिए
कब्जे भी साफ कराए गए हैं। आप खुद मिसाल दे सकते हैं, लाइट हाउस पे चले जाएं, वो नाला साफ हो गया है, ये आपका नहर खयाम जो है ये साफ हो गया। ऐसा नहीं है कि हम सफाइयां नहीं कर रहे, साथ साथ सफाइयां भी चल रही हैं। दूसरी, नालों की जो भरने की बात है मेरे भाई, देखिए प्लास्टिक के बैग्स के ऊपर सिंध गवर्नमेंट ने कितने देर से पहले पाबंदी लगाई, क्या हमने मान ली? हम जो सौदा लेते हैं उसके अंदर देखिए जितना गवर्नमेंट का हाथ होता है उतना सिविल सोसाइटी का, सूबे में रहने वाले, उस शहर में रहने वाले लोगों का भी किरदार होता है। तो हमें भी मिलकर काम करना पड़ेगा। नालों की सफाई बर वक्त होनी चाहिए थी, मॉनसून सर पर था, हमारे महकमों ने, इदारों ने अगर काम नहीं किया तो बिल्कुल हमें गलती अपनी मान लेनी चाहिए, यहाँ हमारी गलती है, लेकिन नेक्स्ट टाइम के लिए ऐसा नहीं होगा और हम जो है वक्त से पहले जो है वो काम करेंगे, ताकि कराची जो है ना पहले हमने कभी नजरअंदाज किया ना इस दफा हमने नजरअंदाज किया। अच्छा, मुख्तसर आखिर में वही जैसे आपने कहा कि 6 मुख्तलिफ हिस्सों में बटा हुआ ये कराची, तो एंड ऑफ द डे जिम्मेदारी तो सूबाई हुकूमत पर आ जाती है कि आपका बल्दिया का डिपार्टमेंट जो है वो काम नहीं कर रहा। तो ये सारे इदारे आखिर कब तक मिलकर काम करेंगे ताकि लोग जो हैं बेचारे परेशान, आप ईद सर पर है, जिनके घर पर 3 फुट 4 फुट पानी है, वो बेचारे कहाँ जाएं? नहीं, बिल्कुल ठीक कह रहे हैं। गवर्नमेंट जो है वो इसको भी देखेगी। आज की बात हुई है, नासिर अच्छा मौजूद है, और अगर इन लोगों का कोई नुकसान हुआ है तो ज़ाहिर है गवर्नमेंट इनको नजरअंदाज नहीं करेगी। जहाँ 3 फीट पानी है, 4 फीट पानी है, उसको भी इंशाल्लाह हम ईद से पहले कोशिश करेंगे कि इसको निकाल दिया जाए। और इमरजेंसी ड्यूटियाँ लगी हुई हैं KMC के लोगों की भी और इनकी, तो बाकी चीज़ों को और देख लेते हैं कि हम इंशाल्लाह इनके साथ हैं, इनका साथ नहीं छोड़ेंगे हम लोगों का। ठीक, बहुत शुक्रिया आपका मैडम, आपने में टाइम दिया। मैडम शमीम ममताज़ साहिबा, उन जो ॻाल्हियूं आऊं ॿुधियूं, ऐं उहो ई थिए थो त हिते इल्ज़ाम तराशी घणी थिए थी, परफॉर्मेंस जेका आहे उहा एतिरी जेका थियणु खपे। जीअं मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, कंटोनमेंट बोर्ड जा जेके इलाइक़ा आहिनि, ज़ाहिर आहे उते जेकॾहिं पाणी बीहे थो त उनजा ज़िम्मेवार केरु आहिनि, KMC जे अंडर जेके इदारा अचनि पिया था उहे आहे, या ओवरऑल बल्दिया जो जेको खातो आहे पूरो उनजी जेका ज़िम्मेवारी आहे, या वफ़ाक़ जी जेका ज़िम्मेवारी आहे। ज़ाहिर आहे ही सॼे मुल्क खे हलाईंदड़ शहर आहे ऐं हिन जा जेके वसीला आहिनि, हितां जेका बि आमदनी थिए थी उन त सॼो मुल्क जेकॾहिं हले थो पले थो त ज़ाहिर आहे उन में वफ़ाक़ खे बि कंट्रीब्यूट करिणो आहे। ऐं मुसलसल असीं ॿुधंदा आहियूं जॾहिं खां PTI जी हुकूमत आहे, कराची लाइ एतिरा असां फंड रखिया, एतिरा ऐलान बि थिया, 62 अरब 63 अरब, कॾहिं उनखां वधीक, उहे कहिड़ा विया पैसा, कहिड़ा मनसूबा हुआ, अञा ताईं का ख़बर ई कोन थी पवे। सो ॻाल्हि उहा ई आहे त गॾिजी जेकॾहिं कमु कयूं त ऐं दिली तौर ते सियासत खां हटी करे पंहिंजनि शहरनि जी असीं वारसी कयूं, मालिकी कयूं, त शायदि अहिड़ा ॾींहं असांखे न ॾिसणा पवनि। पर हिते थिए ईअं थियो, सियासत घणी थी थिए, अमली जेको कमु आहे उहो तमामु घटि नज़र अचे थो, ऐं उहो दर्द जेको हुजणु खपे दिलि में त हीअ असांजो पाड़ो आहे, हीअ असांजी घिटी आहे, हीअ असांजो शहर आहे, हीअ असांजो मुल्क आहे, उहो असांखे तमामु घटि नज़र अचे थो। उनजे करे जेके आहिनि उहे खोड़ मसइला थियनि था। सो कोशिशि आहे त PTI जा जेके अॻुवाण आहिनि उन्हनि सां बि असां राब्तो थिए। गॾोगॾु असांजी कोशिशि आहे त थरपारकर में जेके बारिशूं थियूं आहिनि ताज़ो, उते कारुंझर जो जेको इलाइक़ो हुजे या ओवरऑल थरपारकर वारी पूरी पट्टी, उते सियाह जेके आहिनि वॾे तादाद में वञनि पिया। सो अव्हांखे कराची मसइलनि जे हवाले सां त आगाह कयूं पिया, पर ही खोड़ अहिड़ा इलाइक़ा आहिनि हिन ॾींहंनि में, ऐं ईद जी सीज़न आहे, उते घुमी बि सघो था। थरपारकर में सूरत हाल छा आहे, असांजी कोशिशि रहंदी त उतां जे हवाले सां जेके अपडेट आहिनि उहे बि अव्हां सां शेयर कयूं। शहज़ाद कुरैशी साहब हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ जा सिंध असेंबली जा मेंबर भी आहिनि। बहुत शुक्रिया कुरैशी साहब, आपने हमें टाइम दिया। कराची की बारिश जो कराची में हुई है उस सूरत हाल पर हम बात करें कि लोग अब तक बहुत सारे इलाकों में फंसे हुए हैं। तो बात ये हो रही है कि एक तरफ ये सूरत हाल है, हर साल होती है, हम देखते हैं आज लाहौर भी डूबा हुआ है, कराची के बहुत सारे इलाके भी। तो लोग देखते हैं जो भी इक़्तिदार में पार्टीज़ होती हैं उनकी तरफ भी, जिनको उन्होंने वोट दिए उनकी तरफ भी, तो लोगों की ख्वाहिश ये होती है कि मिलकर ये साथ करें, काम करें और हमारे मसाइल हल करें। लेकिन अफसोसनाक सूरत हाल ये बनती है तब जब हम देखते हैं कि सियासत होती है लेकिन लोगों के मसाइल हल नहीं होते। कराची हो, लाहौर हो, जैसे PTI की तरफ से बयान आ रहे हैं, पीपल्स पार्टी पे तनकीद हो रही है, पीपल्स पार्टी ये कह रही है कि ज़्यादा इनको सीटें मिली हैं तो इनकी क्या परफॉर्मेंस है। फिर आती है बात कि KMC क्या कर रहा है। तो सवाल मेरा ये है, ये आपसे समझना ये चाहूँगा कि इल्ज़ाम तराशी कब ख़त्म होगी और लोगों के मसाइल हल करने की तरफ ही कभी हमारी पॉलिटिकल पार्टीज़ आएंगी। देखिए, सबसे पहले बात तो ये है कि गलत चीज से गलत चीज का मुवाजना हो रहा है। सबसे पहली बात तो ये है कि 18वीं तरमीम के बाद अगर लाहौर डूबता है तो वो PTI की जिम्मेदारी है और वो उससे बरी ज़मा नहीं हो सकती है। लेकिन मेरे उससे लाहौर अल्हम्दुलिल्लाह काफी बेहतर है, बहुत उसकी सूरत हाल बेहतर है। चाहे मुझे कहते हुए शर्म भी महसूस नहीं होती कि चाहे पिछली गवर्नमेंट रही हो, लाहौर को खुसूसी तवज्जो दी गई थी। इसके बरक्स कराची को अगर आप देखें तो कराची में PTI का स्टेक है, वोट दिया है, नो डाउट, आप बिल्कुल सही कह रहे हैं। हमें यहाँ पर कौमी असम्बली की, सूबाई असम्बली की सीटें मिली हैं। 18वीं तरमीम के बाद हमारे हाथ में है क्या, आप मुझे बता दें। कटर का ढक्कन हम नहीं लगा सकते। अच्छा। फिर भी खान साहब ने स्पेशल फंड जारी किए हैं जो कि
कौमी असम्बली के मेंबर्स को और वो सूबाई असम्बली के मेंबर्स को दिए हैं, जो बेचारे अपने कराची में अपनी मदद आपके तहत काफी हद तक काम हो रहा है, लेकिन फिर भी कराची ये डिजर्व नहीं करता। ये 20 करोड़ 25 करोड़ से एक हल्के को देने से कराची का मसला हल नहीं होगा। आप मुझे ये बताएं कि इस बजट के अंदर भी जो सिंध असम्बली का पेश हुआ, कोई मेगा प्रोजेक्ट नहीं है, ना पानी का है, ना ओवरऑल है, ना कासी आपका मसला है। रही बात मेयर की भी, आप 18वीं तरमीम के बाद ये देखें कि एजुकेशन, हेल्थ, लोकल बॉडी सब इनके अंडर में आता है। आज अगर पंजाब में कुछ मसला होता है तो हम ये नहीं कह सकते कि वहां पर हम पीटीआई को ब्लेम नहीं करेंगे, क्योंकि ये है, वहां पीटीआई परियोजना नहीं हो सकती, पीटीआई जिम्मेदार है। इसी तरह इस शहर कराची को जो लवारिस समझा गया है, जो कराची पूरा डूब गया है। 2 दिन पहले भी बारिश हुई थी, आपने देखा शहर का क्या हाल हुआ था, आज भी आधे कराची में हुई है बारिश। तो इस वक्त जब तक निकासी आपका मसला हल नहीं होगा, प्रॉपर इंफ्रास्ट्रक्चर नहीं बनेगा, मेगा प्रोजेक्ट शुरू नहीं होंगे, कराची को इंटरनेशनल सिटी नहीं लिया जाएगा, कराची फाइनेंशियल हब है पूरे पाकिस्तान का। बिल्कुल ये खान साहब जी, बिल्कुल बिल्कुल शहजाद साहब, कुरैशी साहब आवाज आ रही है आपको? स्पेशल फंडिंग करते रहे, लेकिन ऑब्वियसली कितना फंड करेंगे वो भी जी, क्योंकि जब एनएफसी होता है, प्लीज ये समझने की बहुत जरूरी है आवाम को, एनएफसी होता है तो एनएफसी से जो सिंध का शेयर है उसको मिल जाता है। उसके बाद एनएफसी के बाद होता है पीएफसी, जिसको 140A भी कहते हैं, जिसमें आप लोकल जो शहरों की जो हुकूमतें हैं इनको बाइख्तियार बनाया जाता है, इनके थ्रू खर्च किया जाता है। पीएफसी तो उन्होंने पिछले 12 सालों में दिया ही नहीं है कि किस शहर पे। मुझे तो सिर्फ कराची की तो फिक्र इसलिए मैं कराची में रहता हूँ, लेकिन यकीन करें मैं समझ सकता हूँ कि जो मीरपुर खास, लाड़काना और जो दूसरे मेरे शहर हैं, हैदराबाद जो सिंध के हमारे शहर हैं, वो बेचारे भी यही वो कर रहे हैं। आप मुझे ये बताएं कि ये कराची में तो चले फिर भी कह सकते हैं कि मेयर है, मेयर को तो बाइख्तियारी नहीं बनाया हुआ, सारी अथॉरिटी उसे छीन ली है सब चीजों को। ये एक और मैं आपको आपके इसको देखिए, एक और आपके टेलीविजन से मैं सिंध की आवाम को पैगाम देने वाला जी और देना चाहता हूँ जी। अजरक का इनको ये जो गेम खेल रहे हैं, ये जो अजरक के कलर का, टोपी का कौन इज्जत नहीं करता। मैं कहता हूं कि जो बंदा इस सूबे का नहीं भी है ना, उसको भी अजरक और सिंधी टोपी पसंद है, वो उसका एहतराम करता है। लेकिन ये कब तक लोगों को बेवकूफ बनाते रहेंगे इसके नाम के ऊपर? इनसे बोलो कारकर्दगी दिखाओ। सिंध की बेटी का अस्पताल में इलाज चाहिए, सिंध की बेटी को तालीम चाहिए, सिंध के बेटे को तालीम चाहिए, इलाज चाहिए और इस शहर के अंदर जीने का हक चाहिए। तो जब सिंध की आवाम को ये नहीं मिलेगा, 18वीं तरमीम के बाद अब फिर बात उठती है कि कराची को आप क्या कहते हैं उसको बाख्तियार बनाएं, कराची के अंदर लोकल बॉडी वो करें, तो फिर ये उसको फिर लसानियत का रंग देना शुरू कर देते हैं। भाई कराची में हर रंग व नस्ल जबान बोलने वाला है। कराची ये तो एक शहजाद साहब बिल्कुल मैं समझ गया आपकी बात। ये तो सारे इसको हम खुदारा इसको उनको बोले, ये अजरक और टोपी के पीछे ना छुपे, बाइज्जत चीज है और अजरक और टोपी सिंध की 4000 साल पुरानी सकाफत है, इसको अपनी सियासत की नजर ना करें। बिल्कुल। अच्छा शहजाद साहब, उस पर ही आ जाते हैं लोकल बॉडीज के इख्तियारात। तो केपीके में देख लें, अब तक वो सुप्रीम कोर्ट में जो चल रहा था, अब तक वहां पर कानून साजी नहीं हुई। चारों सूबों का ये मसला है, आखिर लोकल बॉडीज कब बाख्तियार होंगे? ये सिर्फ सिंध का। मेरी बात सुने, लेकिन वहां एक अजीब सीन है ना जी। अगर हम वहां लोकल बॉडी के इलेक्शन नहीं कराते, लेकिन बात समझने की है, हम इससे बरियो जमा तो नहीं हो सकते ना जी। कल नहीं, मैं ये कह रहा हूँ कि चारों सूबों में होना चाहिए, केपीके में भी हो, बलूचिस्तान में भी हो, सिंध में भी हो। प्लीज नहीं, मैं एक चीज बताऊं, इंशाल्लाह आपको हम ये खुशखबरी सुनाने जा रहे हैं कि पंजाब, केपीके, बलूचिस्तान में एक होगा, इंशाल्लाह सिंध में भी जा रहे हैं, हम कोर्ट में जाएंगे। अभी हमने लोकल बॉडी पे प्रेस कॉन्फ्रेंस किया, हमारे फिरदौस अमीन नकवी ने भरपूर दिया, और इससे यकीन करें सिर्फ कराची नहीं, लाड़काना, मीरपुर खास और तमाम शहरों में आप देखिएगा, इंशाल्लाह वहां की आवाम में बेहतरी आएगी। सही। अच्छा, आज भी अली ज़ैदी साहब का बयान देखा, लास्ट ईयर भी ऐसा हुआ था जब बारिशें हुई थी तो नालों को सफाई के हवाले से वो बड़े एक्टिव नजर आए थे। तो इस साल कोई इस तरह की पीटीआई की प्लानिंग है कि कराची के हवाले से कुछ वो भी कंट्रीब्यूट करें? हमें सिंध की आवाम को और जो उसके शहर है उसकी आवाम को ये समझाना होगा। हम एक दिन तो आगे साफ कर सकते हैं, 10 दिन कर सकते हैं, 1 महीना कर सकते हैं, जब तक ये सिस्टम नहीं बनाएंगे, सॉलिड वेस्ट मैनेजमेंट का प्रॉपर सिस्टम नहीं होगा, ये हर कोई आके कचरा, रोज 15,000 टन कचरा पैदा हो रहा है कराची के अंदर। मैं एक दिन आगे साफ कर दूंगा, 2 दिन कर दूंगा, 1 महीना कर दूंगा, जब तक यहाँ प्रॉपर सिस्टम नहीं बनेंगे, लोकल बॉडी सिस्टम प्रॉपर नहीं होगा। और मेयर, चाहे यकीन करें मेयर पीपल्स पार्टी का हो, एमक्यूएम का हो, किसी का भी हो, इख्तियारात देने होंगे, इख्तियारात देंगे, आप देखेंगे कराची में किस तरह बेहतरी आती है। सही। और जब पीपल्स पार्टी के लोगों से पूछते हैं तो बोलते हैं मुकम्मल बाख्तियार है मेयर, और 2 से 2.5 लाख रुपए हर यूसी को मंथली दे रहे हैं। बुरा नहीं मानिएगा, मैं आपको कुछ भी बोलूँ ना, माशाल्लाह आप समझदार हैं, आप जाके उस एक्ट को पढ़ लें, आपको खुद पता लग जाएगा। हर चीज तो उन्होंने 15 से 20 लोग हैं जो सिंध का निजाम चला रहे हैं, 15 से 20 लोग, बस यही सिस्टम चल रहा है। और ये यकीन करें सिंध दुश्मनी कर रहे हैं। सिंध इतना प्यारा सूबा है, इसके शहर
माशाल्लाह इसकी जमीनें जरखेज हैं, सब कुछ है, एजुकेशन सिस्टम खत्म, हेल्थ सिस्टम खत्म, एनजीओ के तहत तो ये हेल्थ सिस्टम चलाया है इन्होंने। SIUT क्या है आपका इंडस हॉस्पिटल क्या है? अगर इन्हीं से चलाना है मेरे भाई, तो फिर इनसे कहें कि क्यों सरकार में ये जो इतने अरबों का बजट रखते हैं हेल्थ का, अगर एजुकेशन सारे प्राइवेट है, मुझे बता दें सरकारी स्कूलों में क्या हाल हुआ है, क्या एजुकेशन लेवल है। अगर इसी तरह चलाना है तो यही पैसा फिर प्राइवेट इदारों को दे दें, एटलीस्ट वहाँ एजुकेशन सिस्टम तो सही होगा। हमारे सिंध के जो बच्चे हैं, जो सिंध की आवाम है, वो पढ़ तो सकेगी, और तालीम ही इसका अल्टीमेट हल है, ये मैं आपको बता दूं। बिल्कुल जितनी इंशाल्लाह हम लोगों को बाशऊर करेंगे, उतना हमारे इस करप्ट निजाम से हमारी जान छूटेगी। टाइम हमारे पास कम है शहजाद साहब, बहुत शुक्रिया आपने हमें टाइम दिया। शहजाद आपका कुरैशी, शुक्रिया। बहुत शुक्रिया। बिल्कुलु इदारनि खे जेको परफॉर्म करणु खपे, मुख़्तलिफ़ इदारा आहिनि उहे न पिया कनि। अॼु त असांजो फोकस बारिश आहे ऐं ज़ाहिर पाणी जो नेकाल, इहो यको हिकिड़ो डिघो सिलसिलो आहे। जीअं मां ॿुधायां पियो त हर साल थिए थो ऐं न पियो थिए, ऐं इल्ज़ाम दर इल्ज़ाम थिए पियो। जीअं मां ॿुधाईंदो लोकल बॉडीज़ जो जेकॾहिं परवाह आहे त KPK में अञा ताईं कोन पई थी सघे, 7 साल वाक़ई उन्हनि खे आहे। पंजाब में ॾिसी वठो, चइनी सूबनि में लोकल बॉडीज़ खे जेतिरो स्ट्रॉन्ग हुजणु खपे आहे उहो न आहे, ऐं जॾहिं हुयूं बि त उन्हनि छा परफॉर्म कयो पिए उहो बि मुंहिंजो साम्हूं आहे। ऐं आख़िर में हाणे वेंदे वेंदे असांजी कोशिशि आहे, थरपारकर जे हवाले सां तव्हांखे ॿुधायोसीं, तव्हांखे अपडेट कंदा हलूं त उते सूरत हाल छा आहे। सो असांजी कोशिशि आहे त थरपारकर में मौजूदु जेके असांजा FG आहिनि, रिपोर्टर आहिनि, उन्हनि सां राब्तो थी सघे। इम्तियाज़ धाराणी सां असांजो राब्तो थियो आहे, मिठी मां धरती TV जा रिपोर्टर आहियूं। इम्तियाज़, वॾी महिरबानी, मां टाइम न कीअं पिया ॾिसो ही जेके बारिशूं थियूं आहिनि, असां शुरूआति कईसीं त कराची में मुख़्तलिफ़ इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि, हिते माण्हू परेशान आहिनि बारिश जे करे, पर जेको थर वुठो आहे काफ़ी अरसे खां 2 हफ़्ता खनि थी विया आहिनि, उते तमामु घणी हिकिड़ी सावक थी आहे, वॾे तादाद में माण्हू घुमणु अचनि पिया। जेके असां ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे ॿुधाइजो त नगर पार्क मिठी खां वेंदे इस्लाम कोट नगर पार्कर ताईं सूरत हाल कीअं आहे हींअर? महिरबानी थींदो आहे, बरसाति पवंदियूं आहिनि त मारूड़नि जा जेके चेहरा आहिनि उहो बहकी थींदा आहिनि, माण्हू जेको बिल्कुलु चेहरनि ते सॼी वेंदियूं आहिनि। थर जेको आहे फितरत जो जेको आहे हकीम हींअर ॾेई रहियो आहे। थर में हींअर बि जेको आहे बरसाति जारी आहे ऐं हेल ताईं मौसमियात खाते जे मुताबिक़ 600 मिलीमीटर खां वधीक जेके बरसाति थर ते पई आहे। थर में जॾहिं पाण एंटर थींदा आहियूं, नवकोट जो किलो क्रॉस करे ऐं हुतां खां जेको वंगो पतन क्रॉस करे त थर जो जेके सरहदूं जेको आहे खां शुरू थी वेंदियूं आहिनि। हीअ जेको वारियात इलाइक़ो आहे, हिते जेके आहिनि बरसाति हुअण खां पोइ हींअर जेको आहे साई चादर जेको आहे ज़मीन जेको ओढ़ण शुरू करे छॾी आहे। नतीजो ॻाल्हि तव्हां कई। अच्छा, हाणे मुख़्तसिर टाइम घटि आहे इम्तियाज़, जेका सावक असां सोशल मीडिया ते ॾिसूं पिया त कोरोना बि लॻो पियो आहे, मुख़्तलिफ़ होटल वोटल बि बंदि आहिनि, रिहाइश जो छा बंदोबस्तु आहे उते, जेके रेस्ट हाउस वग़ैरह ठहियलु हुआ, जेकॾहिं कराची मां हैदराबाद मां के माण्हू अचणु चाहिनि त फैसिलिटीज़ कीअं आहिनि? जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे ज़ाहिर आहे हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे त असीं थरपारकर घुमूं, त सहूलियतुनि जी सूरत हाल कीअं आहे हुते? देखो रसीद, मजमूई तौर ते जॾहिं बि थर में वसकारे खां पोइ टूरिस्ट वॾी तइदाद में जेको पंहिंजी विज़िट में ईंदा आहिनि, पर हुननि खे अक्सर नंगर पार्कर ऐं मिठी जे इलाइक़नि में जेको आहे रिहाइश जो तमामु वॾो मसइलो थींदो आहे, छो त हिते जेको आहे गेस्ट हाउस, प्राइवेट गेस्ट हाउस मौजूदु आहिनि, पर हींअर कोविड-19 वारो जेको तव्हां ॻाल्हि कई, कोरोना जो मामिलो हले पियो, हेल बि जेको आहे सकाफ़त खाते टूरिज़म डिपार्टमेंट जेको आहे हुननि जो ताज़ो हिते मारवी गेस्ट हाउस जे नाले सां जेको आहे तमामु वॾो जेको आहे गेस्ट हाउस उहो ठाराए, अञा ताईं हुनजी इनॉग्रेशन सेरेमनी न थी आहे कोविड जे करे। ऐं उन खां अलावा जेके आहे नंगर पार्कर में बि 3 खां 4 गेस्ट हाउस आहिनि। अञा वधीक जेकॾहिं गेस्ट हाउस हूंदा त माण्हुनि खे रिहाइश जा जेके आहिनि जुगा। अच्छा, नगर पार्कर में जेको ऑलरेडी आहे रूपलो जो नाले सां, रूपले कॉलेज जे नाले सां हिकिड़ो ठहियो हो, उहो छा उहो फंक्शनल आहे या कोविड जे करे उहो बि बंदि आहे? जी बिल्कुलु, कोविड जे करे ओवरऑल मजमूई जेको गेस्ट हाउस जेके आहिनि सॼी सिंध में जेके बंदि आहिनि, मुल्क में बंदि। रूपलो कॉलेज जेको आहे गेस्ट हाउस जे नाले सां जेको खोलियो वियो आहे, हू हींअर जेको आहे खुलियल आहे। इन खां अलावा ॿिया प्राइवेट गेस्ट हाउस ऐं मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमनि जा हू गेस्ट हाउस बि मज़ीद खुलियल आहिनि। हींअर जेको आहे फैमिलीज़ जो जेको आहे रुख जेको आहे नंगर पार्कर ॾांहुं आहे। कोशिशि हुननि जी इहा आहे त कोविड जे करे असांखे मुश्किलातूं न पेश अचनि। हुननि जेको आहे सोशल मीडिया ते बि इहा कैंपेन हलाई आहे त असांखे जेको आहे जेको सफोकेशन वारे माहौल में कोविड खां पोइ निकिरण लाइ जेको आहे माहौल तयारु करणो वञे, जीअं असां पंहिंजे ॿारनि बचनि समेत जेको आहे थर खे फितरी जेको हुसन ॾिसण लाइ वञी सघूं। ठीकु आहे, तमामु घणी महिरबानी अवांजी इम्तियाज़ धाराणी साहिबु, अवां अपडेट कयो। ऐं ॻाल्हि उहा ई आहे, जीअं हाणे सॼी सिंध में जेके पार्क वग़ैरह आहिनि उन्हनि खे खोलण जे हवाले सां 2 ॾींहं पहिरियां नोटिफिकेशन जारी थियो आहे, त ज़ाहिर हाणे जेके सियाती माॻ आहिनि उते माण्हू वञी सघनि था। ईद जे ॾींहंनि में एहतियात बि करिणो आहे। कराची जे मसइलनि जे हवाले सां अवांखे आगाह कयोसीं। गॾोगॾु थरपारकर जी सूरत हाल जंहिंजी जेको फितरी हुसन आहे ऐं ओपन म्यूज़ियम आहे कुदरत जे तरफ़ां, जेकॾहिं घुमण ही चाहियो त ज़रूरु जेके दोस्त आहिनि ईद जे ॾींहंनि में प्लानिंग कनि पिया, सो उहे थरपारकर बि घुमी सघनि था। अॼु प्रोग्राम मां असांखे ॾींदा इजाज़त, अलाए निगहबान।